वफ़ाक़ी सरकार हिक ई धक में स्टील मिल्स जे 900 डेली वेजिस ते कम कंदड़ मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां बरतरफ़िन जो इतलाउ मिलंदे ई मुलाज़िमनि में थरथरो मची वियो आहे। इन सिलसिले में गुलशन हदीद मोड़ वटि सफ़ाई कंदड़ अमले औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते पोरियत मुनवर शहज़ाद जावेद मुल्ला इस्माइल कविता ऐं ॿियनि चयो त असां 15 खां 20 सालनि खां दिहाड़ी ते कमु करे रहिया आहियूं। पको नथो कयो वञे पर हिक नोटिफिकेशन ज़रिए डेली वेजिस ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। बरतरफ़ थियल मुलाज़िमनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त सनत ऐं पैदावार जी वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर पाकिस्तान स्टील मिल्स जो करोड़े रुपयनि जी मालियत जो सामान चोरी कंदड़नि ख़िलाफ़ का कार्रवाई न कई आहे जेके चोरी जे अक्सर वाक़िअनि में पाकिस्तान स्टील मिल्स जा बाला ऑफिसर सिक्योरिटी गार्ड ऐं ॿिया मुलविस आहिनि। स्टील मिल्स मुल्क जो असासो आहे पर अफ़सोस इनखे हथ सां तबाह कयो वियो आहे। मौजूदा हुकूमत जो इहो क़दम 900 खां वधीक ख़ानदाननि जे मुआशी क़तल बराबरि आहे। नौकरियूं ॾियण जी दावा कंदड़ नाअहल अवाम दुश्मन हुकूमत लखे पाकिस्तानियुनि खां रोज़गार खसे वरितो आहे। हुकूमत फौरी तौर ते स्टील मिल्स जे मुलाज़िमनि खे नौकरियुनि खां बरतरफ़ करण जो फ़ैसिलो वापसि वठे। स्टील मिल खे मुआशी तौर ते खुशहाल बणाइण लाइ फौरी तौर ते पैकेज जो ऐलान करे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।